नाज़रीन हेडलाइन सवानिटियूं ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। सिंध जे एक्साइज़ खाते पारां प्रीमियम नंबर प्लेट्स जारी करण लाइ ख़ासि ऑफिस क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम मेमण जी सदारत हेठि इजलास थियो आहे। इजलास में कराची जे ॾखण ज़िले में मोटर रजिस्ट्रेशन ऑफिस क़ाइमु करण ऐं शाम जे वक़्तु बि कमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। प्रीमियम नंबर प्लेट्स जारी करण जो पहिरियों मरहलो कामयाब रहियो। अवाम पारां भरपूर मोट मिली। प्रीमियम नंबर प्लेट्स जी नीलामी जो ॿियो मरहलो बि जल्द शुरू कयो वेंदो। रजिस्ट्रेशन जे अमल खे वधीक आसान बणाइण लाइ क़दम खंया वञनि। सिंध हुकूमत जो अज़म आहे त अवाम खे कंहिं बि क़िस्म जी परेशानी न थियणु घुरिजे। इजलास में अवाम खे घर वेठे नंबर प्लेट्स जी फरहामी बाबति ॼाण ॾियण जो फ़ैसिलो बि कयो वियो आहे। अवाम खे सहूलियतूं फराहम करणु असांजो अवलीन फ़र्ज़ आहे ऐं ज़िम्मेवारी आहे, इहो चवणु आहे सिंध जे सीनियर वज़ीर शहरजील इनाम मेमण जो। सिंध जे एक्साइज़ खाते पारां प्रीमियम नंबर प्लेट्स जारी करण लाइ ख़ासि ऑफिस क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम मेमण जी सदारत हेठि इजलास थियो। इजलास में कराची जे ॾखण ज़िले में मोटर रजिस्ट्रेशन ऑफिस क़ाइमु करण ऐं शाम जे वक़्तु बि कमु करण जो फ़ैसिलो कयो वियो। प्रीमियम नंबर प्लेट्स जारी करण जो पहिरियों मरहलो कामयाब रहियो। अवाम पारां भरपूर मोट मिली। शहरजील इनाम मेमण जो चवणु आहे त प्रीमियम नंबर प्लेट्स जी नीलामी जो ॿियो मरहलो बि जल्द शुरू कयो वेंदो। रजिस्ट्रेशन जे अमल खे वधीक आसान बणाइण लाइ क़दम खंया वञनि। शहरजील इनाम मेमण जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर शाहिद मीर सहतो खां। जी शाहिद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध के सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम मेमण की सदारत हेठि अॼु एक्साइज़ खाते जो इजलास थियो आहे। उनमें सेक्रेटरी एक्साइज़ सलीम राजपूत ऐं डीजी नार्कोटिक्स कंट्रोल ॿिनि ऑफिसरनि शिरकत कई आहे। उन मौक़े ते इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त एक्साइज़ खाते पारां सिंध जी हुकूमत पारां नंबर प्लेट्स जेके प्रीमियम हुयूं उन्हनि जे लाइ ख़ासि ऑफिस क़ाइमु करण जो फ़ैसिलो कयो आहे। जॾहिं त हिन में इहो हिकिड़ो मुतारिफ़ कराई वई आहे त जेके माण्हू घर वेठे जेको आहे नंबर प्लेट्स जो जेको निज़ाम आहे उनखे उहो हुतां कवर करे सघनि था, पंहिंजे लाइ नंबर प्लेट जेका आहे हासिलु करे सघनि था। ऐं कराचीअ जे ॾखण ज़िले में मोटर रजिस्ट्रेशन ऑफिस क़ाइमु करण ऐं शाम जे वक़्तु बि उनखे खोलण जो जेको आहे फ़ैसिलो कयो आहे। प्रीमियम नंबर प्लेट जारी करण जो जेको मरहलो आहे उहो कामयाबु वियो। आवाम पारां भरपूर जेका आहे मोट मिली। सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम मेमण जो चवणु आहे, सीनियर सूबाई वज़ीर शहरजील इनाम मेमण चयो त प्रीमियम नंबर प्लेट जी नीलामीअ जो ॿियो मरहलो बि तमामु जल्द शुरू कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त जल्द जेको आहे रजिस्ट्रेशन अमल खे जेको आहे वधीक आसान बणाईंदासीं त जीअं आम माण्हू जेको हिन मां घणे मां घणो फ़ाइदो हासिलु करे सघंदा आहियूं। बग़ैर कंहिं परेशानी जे घर वेठे जेको आहे हिन जेको आहे फीचर मां फ़ाइदो वठी सघनि। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त अवाम खे वधि खां वधि सहूलियतूं ॾियण जे लाइ असां पंहिंजा जेका फ़र्ज़ जेके आहिनि उहे निभायूं था ऐं इहो असां पंहिंजी अवलीन तरजीह रखी आहे त अवाम खे जेका पंहिंजी ज़िम्मेवारीअ सां उन्हनि खे सहूलियतूं फराहम कयूं। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त एक्साइज़ खाते पारां कॉर्पोरेट तरीक़े सां कम खे हलाइण जी जेका कोशिशि कयूं था ऐं तमामु जल्द अवाम जे लाइ बहितर खां बहितर फीचर्स हाणे घर वेठे उन्हनि जे लाइ बहितरीन जेका आहिनि रजिस्ट्रेशन सहूलियतूं मुहैया कंदासीं जीअं आम माण्हू जेके आहिनि पंहिंजे घर वेठे मोटर रजिस्ट्रेशन कराए सघनि। ठीकु आहे शाहिद, तव्हांजी महिरबानी अपडेट करण जे लाइ।